जय झूलेलाल। पूज्य छत्तीसगढ़ सिंधी पंचायत महिला विंग द्वारा 22 जुलाई गुरुवार जो सावन महोत्सव वॾी धूमधाम सां मल्हायनि, जंहिंमें ढोल जी थाप में महिलाउनि ने धूम मचाई ऐं हिकु हिकु करे सभिनी ने ढोल वॼायूं ऐं आनंद वरितऊं। सभिनी महिलाउनि ने साए रंग जी ड्रेस पाती हन, साए रंग जा गहना पाता हन ऐं नचंदे ॻाईंदे सावन जो स्वागत कयूं ऐं सभिनी ने सेल्फी वरितऊं। गेम्स ऐं रोटी जो भी लुत्फ़ वरितऊं। इन ई कार्यक्रम में प्रदेश अध्यक्ष भावना कुकरेजा, सचिव काजल जसवानी, कोषाध्यक्ष निशा खेमानी ऐं हुननि सां गॾु अंशिता मनूजा, हेमा अमेसर, पूजा हेमानी, तनिषा, दिव्या अडवानी, अनीता, हर्षा बलवानी, सुषमा खेमानी, रोमा वाधवानी, हर्षा पिंजानी ऐं छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जी सभिनी महिला हुते उपस्थित हुयूं ऐं सभिनी ने इलाही मौज कयूं। जय झूलेलाल।